जी दोस्तों, अव्हांखे भलीकार कयूं था पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। वीडियो शुरू करण खां पहिरीं दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। अॼु असांजो वीडियो आहे दादू सिंध में जनमु वठंदड़ हिकु अहिड़ी सिंधी शख़्सियत जे बारे में जंहिंजे नाले सां लॻल पेशो त तमामु बुरो सम्झियो वञे थो इंसानी समाज में, पर हिन शख़्स जा कम कंहिं गुण खां घटि कोन हुआ। अहिड़ा कम जंहिंजी सिंध जे समाज हमेशह वाखाण कई आहे। जी दोस्तों, अॼु असांजो वीडियो आहे सिंध जे बाअसर किरदार परियल चांडियो उर्फ़ परू चांडियो, जेको परू धाड़ियल जे नाले सां मशहूरु आहे। चवनि था त धाड़ियलनि जी शुरूआति सिंध हिंद में अंग्रेज़नि जे ज़ुल्म ख़िलाफ़ बग़ावतुनि करण सां थी। अंग्रेज़ सिंध हिंद जे राज खे लुटींदा हुआ, ज़ुल्म कंदा हुआ त वरी उन्हनि खे बाग़ी लुटे अची ग़रीब राज में वंड कंदा हुआ। हिंद सिंध में अंग्रेज़ राज दौरान जिन जिन जवाननि अंग्रेज़ राज ख़िलाफ़ बग़ावतूं कयूं, अहिड़नि बाग़ियुनि खे अंग्रेज़ सरकार धाड़ियल फोरू लुटेरनि जा लक़ब ॾेई मुआशिरे में बदनाम कयो। अहिड़ीअ रीति सिंध धरतीअ ते बि जागीरदारनि, सरमाएदारनि, ज़ालिमनि, हाकिमनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ हिकु बाग़ी जनमु वरितो, जंहिंखे दुनिया परू चांडियो जे नाले सां सुञाणे थी। 1980 वारे ॾहाके में परू चांडियो जे नाले खां सिंध ऐं पाकिस्तान जो बार वाक़िफ़ु हुयो। इत्तेफ़ाक़ सां 1981 वारे दौर में इंडिया जे उत्तर प्रदेश में फूलन देवी याने बैंडिट क्वीन बि हिकु मसीहा धाड़ियल तौरु उभरी आई। फूलन देवी बि ठाकुर ऐं समाज जे ज़ुल्म ख़िलाफ़ जंग जोटी। फूलन देवी बैंडिट क्वीन बि ज़ात जी मलाह हुई ऐं बाद में एतिरो मशहूरु थी जो पार्लियामेंट जी मेंबर बि बणी। उन खां अलावा अटकल 300 साल अॻु यूरोप में बि वॾेराशाहीअ जो निज़ाम हुयो, जंहिंमें ज़मींदार ऐं चर्च जा पादरी याने मज़हबी पेशवा मिली भगत करे हारी पुरियतनि ते ज़ुल्म कंदा हुआ। उन ई दौर में हिकु अहिड़े यूरोपी धाड़ियल जंहिंखे रॉबिन हुड चयो वञे थो, उन ज़मींदारनि ऐं पादरियुनि जे ख़िलाफ़ जंग जोटी। रॉबिन हुड ज़ालिम अमीरनि खे लुटे ऐं उहो माल ग़रीबनि में अची तक़सीम कंदो हुयो। उहो ई सबबु हुयो जो परू धाड़ियल खे सिंध जो रॉबिन हुड या मसीहा पिणु चयो वेंदो हुयो। दोस्तों, परियल चांडियो, जंहिंखे परू चांडियो बि चयो वेंदो हो, परियल उर्फ़ परू चांडियो, जंहिंखे फ़ौजनि 1983 ईस्वीअ में मुक़ाबिलो करे मारियो, उन जे लाइ मशहूरु हुयो त ग़रीबनि जो बांह ॿेली ऐं हॾ ॾोखी हो, वॾेरनि जो पालियल न हो पर वॾेरनि जो दुश्मन हुयो ऐं वॾेरनि खे लुटे ग़रीबनि में विराईंदो हो। परू चांडियो केतिरनि ई ग़रीब माण्हुनि जी नियाणियुनि जी शादियुनि लाइ समूरो ॾाज जो सामान मदद तौरु ॾींदो हो ऐं फ़ौजी मार्शला में फ़ौजियुनि ख़िलाफ़ बि कारवायूं कंदो हो। परियल खे हालतुनि धाड़ियल कयो हो। वॾेरनि जे ज़ुल्म ऐं ॾाढ सबबु हिन हथियार खयां, पर हिन मुक़ामी माण्हुनि ऐं ग़रीबनि खे कॾहिं बि तंग न कयो ऐं न ई वरी औरतुनि सां बदसलूकी कई। परू चांडियो लाइ मशहूरु आहे त हिन केतिरा ई मामला न्याणी मेड़ ते ख़तमु कया। न्याणियुनि खे 7 क़ुरान जी हैसियत सम्झी हिन मुखालफ़नि खे माफ़ बि कयो। उन दौर में परियल हिकु वारदात पाठ शरीफ़ मां नाम्यारे लेखक नसीर मेमण जे वालिद साईं मोहम्मद बख़्श मेमण खे अगवा कयो। उन लाइ बि खेसि ख़बर पई हुई त साईंअ जे पुटनि मां केरु रुकण थाणे ते इतलाह करे पुलिस खे खेसि रस्तनि तां गुज़रण जा इतलाह थो ॾे, पर पोइ विच में चइनि चङनि जे पवण ते साईंअ खे बि परियल छॾे ॾिनो हो। परियल तर जे कंहिं बि माण्हूअ सां बेवाजिबी न कई। उन ई दौर में सरकारी इदारनि पारां माछी ऐं चांडिया तकरार खे ॼाणी वाणी खड़ो करायो वियो, छाकाणि त ख़ुदि आर्मी ऐं रेंजर्स परियल खे मारे सघण में नाकाम वयूं हुयूं। उन्हनि चाहियो पए त माछियुनि हथां परियल खे माराइजे। उन हद ताईं जो उन क़बीलाई तकरार में हिकु पासे मक़ामी वॾेरा, माछी, रेंजर्स, पुलिस ऐं फ़ौज हुई त ॿिए पासे परियल ऐं उन जा साथी हुआ। जॾहिं त उन क़बाइली तकरार जी बाहि में पोइ त मक़ामी तौरु समूरा चांडिया लही पिया। उन में चांडियनि जो नुक़सानु त थियो हो, पर सॼो एरिया पाट खां वठी मेहड़ ताईं जा समूरा ॻोठ जंग जो मैदान बणिजी विया हुआ। परियल सां आम माण्हू तमामु घणी मुहबत कंदो हो। हिन जे समाजी किरदार, ख़ासि तौरु ग़रीबनि जो लिहाज़ करणु ऐं औरतुनि जो एतिराम करणु सबबु माण्हू रवायती धाड़ियल तसवुरु न कंदा हुआ। परियल चांडियो तमामु घणो बहादुर हो। अहिड़ा माण्हू
समाज में तमामु घटि पैदा थींदा आहिनि। हाई स्कूल पाठ में पढ़ंदड़ शागिर्द पाठ शरीफ़ जे ॿाहिरां वहंदड़ीअ वटि फ़ौज शागिर्दनि खे रोके पुछंदी हुई त आप जानते हो कि परू कहाँ रहता है। शागिर्दनि खे उर्दू त सम्झ में न ईंदी हुई, पर खेनि चवंदा हुआ त ॿेले में रहंदो आहे। उन हद ताईं जो सॼी सरकारी मशीनरी कचे जे बंद खां हेठि न लहंदी हुई ऐं उन्हनि जे दिलियुनि ते परियल जे ख़ौफ़ जो पाछो पयल हूंदो हो। जॾहिं परियल खे मारण में सभु नाकाम थिया त परियल जे साथियुनि खे इस्तेमालु करे साज़िश तौरु परियल खे शाह पंजो ऐं बाली शाह वारे सखी सईदी मुसाणी पासे वेंदड़ रस्ते ते रेलवे फाटक वटि मुक़ाबले में मारियो वियो। मारण खां पोइ सवें गाॾियुनि में चढ़ियल वर्दीअ वारा मरी वियल परियल जे वेझो वञण लाइ तयारु न हुआ। संदन दिलियूं एतिरियूं कमज़ोर हुयूं जो हिननि खे ख़ौफ़ हो त मतां परियल जीअरो न हुजे। उन दौर जा पुलिस ऑफिसर अॼु बि परियल जी बहादुरीअ ते खेसि दाद ॾींदा रहंदा आहिनि। ॿुधायो वञे थो त परू चांडियो जे क़त्ल खां पोइ संदसि जे जनाज़े में हज़ारनि जी तादाद में माण्हू शामिल थिया, जंहिंमें सभ खां घणियूं औरतूं शामिल हुयूं। ऐं इहो ॿुधायो वञे थो त उन जे जनाज़े ते लॻभॻि 11,000 अजरक पिया। उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजे ऑफिस में हिकु ऑफिसर आहे जेको असल में उर्दू स्पीकिंग आहे। कंहिं ज़माने में उहो गवर्नमेंट जो मुलाज़िम हुयो ऐं उन जी ड्यूटी दादूअ में हुई। उहो अक्सर मूंखे परूअ जे बहादुरीअ जा किस्सा, परूअ जो गवर्नमेंट जे इदारनि ते ख़ौफ़ केतिरो हुयो, उन जे बारे में ॿुधाईंदो रहंदो आहे। उमेद आहे त हीउ वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। वॾी महिरबानी। जिया लतीफ़। जय झूलेलाल।